लाड़काने खां जावेद पीरसाद जी रिपोर्ट मुताबिक हथियारबंदनि जी फायरिंग में 2 औरतूं क़त्ल। लाश एसएसपी चौक ते रखी। धरणो कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। लाड़काने शहर जे हैदरी थाणे जे हद अयूब कॉलोनी में संगावत तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल पीरसन रहीमा खटियाण समेत ज़ख़्मी थियल संदसि ॾोहिटी सिदरा खटियाण ट्रामा सेंटर में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। अहिड़े वाक़े के ख़िलाफ़ वारसनि पारां मक़तूल औरत जा लाश एसएसपी चौक ते रखी धरणो हंयो वियो, जिते हुननि सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते मक़तूला पीरसन औरत जे पुटनि गुलाम मुहीउद्दीन खटियाण, तौफ़ीक़ अहमद खटियाण, रज़ा हुसैन खटियाण ऐं तारिक हुसैन खटियाण पंहिंजे वारसनि सां गॾिजी दाहींदे चयो त कुझु अरसो अॻु मुंहिंजी भेण सुल्ताना जी शादी ज़ुल्फ़कार बुलेदी सां थी हुई, जंहिं मां खेसि 6 ॿारनि जी औलाद आहे। शादीअ बैदि ज़ुल्फ़कार भेण मथां तशदुद करे असां सां मिलण बि न ॾींदो हो, जंहिं करे मुंहिंजी भेण पंहिंजे घर वारा निकिरी पनाह लाइ लाड़काने जे वुमेन थाणे पहुती, जिते अदालत में पेश करण बैदि अदालत खेसि दारुल अमान मोकिले छॾियो हो। अॼु मुंहिंजी भेण पंहिंजे मुड़ुस कफ़न खां तलाक वठण लाइ अदालत वञी रही हुई त ओस्ता मोहम्मद वासी, बासर ज़मान ख़ान उमराणी ऐं संदसि भाइटियुनि जे चुर्च ते ज़ुल्फ़कार बुरेदी पंहिंजे हथियारबंदनि साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी मुंहिंजी पीरसन अमड़ रहीमा भाइटी सिदरा खे क़त्ल करे छॾियो आहे। हुननि मुतालिबो कयो त क़त्ल में मुलविस ज़ुल्फ़कार बुलेदी, ज़मान ख़ान उमराणी समेत ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।